डिवीजनल कमिश्नर हैदराबाद नदीमुर रहमान मेमण ऐं DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जी सदारत हेठि मकानी इदारनि जी चूंडनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ सिक्योरिटी ऐं अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण लाइ दरबार हॉल DC ऑफिस सिजावल में अहम इजलास थियो, जंहिंमें MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी, MPAs हीर सोहो, शाह हुसैन शाह शिराज़ी, डिप्टी कमिश्नर ऐं ज़िले रिटर्निंग ऑफिसर शहरयाल गुल मेमण, SSP सैयद इमदाद अली शाह, ज़िले मॉनिटरिंग ऑफिसर शहाबुद्दीन, ज़िले इलेक्शन कमिश्नर ख़ालिद हुसैन लुंड खां अलावा समूरनि रिटर्निंग ऐं असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसरनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि, उम्मीदवारनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिवीजनल कमिश्नर हैदराबाद नदीमुर रहमान मेमण चयो त मकानी चूंडुनि खे साफ़, शफ़ाफ़, मुनसिफ़ाणा ऐं ग़ैर जानिबदार बणाइण लाइ हर मुमकिन कोशिशूं कयूं पियूं वञनि। उन मौक़े ते DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह चयो त अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइण लाइ ज़िले में मौजूद पुलिस फोर्स खां अलावा 1000 वधीक पुलिस अहलकार मुक़रर कया वेंदा। हुन चयो त लाइसेंस याफ़्ता हथियारनि जी नुमाइश ते बि मुकमल पाबंदी हूंदी। DIG वाज़े कयो त 21 जुलाई 2022 ते राति 12 वॻे खां पोइ उम्मीदवारनि या संदसि सपोर्टरनि खे कंहिं बि क़िस्म जे जलसे, जुलूस, कॉर्नर मीटिंग ऐं ॿियनि सरगर्मियुनि जी इजाज़त न हूंदी।